मातली में बिजली जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ शहरियों तरफा रैली कढी वही है। उन हवाले से अचो तो शहरियों सां ॻाल्हि ॿोल कयूं। जेको ऐलान भी कयो त 3 ॾींहं जेको ईद जो बिल्कुल जेको लोड शेडिंग कोन थींदी, लेकिन एसडीओ वापडा जी जेका नाहली है हिन जेको पंहिंजी ज़िद ऐं अना जेको कोन छॾी है। मातली जो मौजूदा एसडीओ आहे वो मातली में नाजायज़ लोड शेडिंग करे रहियो आहे, जंहिंजो जवाब इहो ॼाणाए रहियो आहे त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते फॉल्ट अचनि था। जॾहिं जिन कॉलोनियुनि में वो ॿुधाए थो हिते फॉल्ट मौजूद आहिनि, उन कॉलोनियुनि मां असां पुछा करियूं था, उते असां पाण जांच वठूं था, उते को भी फॉल्ट अहिड़ो मौजूद न हूंदो आहे। बाक़ी हुकूमत जो वाज़ ऐलान है कि ईद जे 3 ॾींहं को भी लोड शेडिंग कोन थींदी। ऐं मातली शहर जी आवाम सां बड़ो ज़ुल्म है, बड़ी ज़्यादती है। बग़ैर के सबब जे 6-6, 8-8, 10 कलाक लोड शेडिंग थी भी 12 कलाकनि ताईं मुसलसल लोड शेडिंग जारी है। रमज़ान जो समूरो महीनो भी असां लोड शेडिंग में गुज़ारियो। मातली जे शहरिन वफ़ाक़ी सरकार खां इहो मुतालबो कयो आहे त मातली में वापडा जी हथरादू लोड शेडिंग ख़त्म कराए एसडीओ खे हितां खां हटाए कंहिं ॿिए ईमानदार एसडीओ खे मुक़ररु कयो वञे। कैमरामैन अयूब शेख सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।